नवदेरो में ॻोठाणनि पारां मुबैना अगवा थियल नारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो वियो। ॻोठ खानवाह वासिन पाक किताब खणी एहतजाज कंदे चयो त 2 महीना अॻु 22 वरनि जी सानिया धीउ मुजीब जरवार खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो वियो। नवदेरो में ॻोठाणनि मुबैना अगवा थियल नारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो आहे। नवदेरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा नवदेरो बरसां गड़ी खुदा बख्श थाने जी हद ॻोठ खानवा मां 2 महीना अॻु में मुबैना तौर अगवा थियल 22 वरनि जी सानिया जरवार हथ न अची सघी आहे, जंहिं करे सानिया जे वारिसनि अब्दुल कयूम वहीद आसिफ जी अॻवानी में रतोदेरो नवदेरो रोड ते रुकावटूं रखी बायूं ॿारे रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफिक जाम थी वई। अगवा थियल औरत जे सहुरे अब्दुल कयूम टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जवाबदारनि उमर जरवार, इनाम हकीम ऐं आबिद जरवार 2 महीना अॻु में ज़बरदस्ती मुंहिंजी नुंहुं खे अगवा करे विया हुया। गड़ी थाणे ते एनसी दाख़िल कराई, पर पुलिस असुल जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। एवज़े में वरतल माण्हुनि खे बि पैसनि ते आज़ाद करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी लाड़काणो खां मुतालबो कयो त असांजी अगवा थियल न्याणी वापसि कराए ॾिनी वञे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जी तारा, महिरबानी अव्हां जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।